ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तऊं, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वतीअ जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तऊं, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 18 अध्याय में ॾिठो हो त हरणाक्ष ऐं भगवान वराह जी लड़ाई थिए थी, जंहिंमें भगवान हरणाक्ष खे मारे थो छॾे ऐं सभी देवताऊं भगवान जे मथां फुलनि जूं वर्खा कनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 19 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे ब्रह्मा जी जो देवताउनि समेत वराह भगवान जी स्तुति करणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जॾहिं हरणाक्ष मारिजी वियो तॾहिं ब्रह्मा जी देवताउनि समेत वराह जी वटि अची हिन तरह स्तुति कई त ए पार ब्रह्म परमेश्वर, तव्हां देवताउनि ऐं ब्राह्मणनि जी रक्षा करण वास्ते वराह अवतार वठी हरणाक्ष अधर्मी दुख ॾींदड़ खे मारियो ऐं पृथ्वी पाताल मां आणे पाणीअ जे मथां बीहारी। हाणे तव्हांजी कृपा सां हिन पृथ्वीअ ते सभु जीव आनंद सां रही यज्ञ पूजा दान वग़ैरह कंदा। हरणाक्ष जे वक़्त में देवताउनि ऐं पितरनि जो भाग उन्हनि खे न मिलंदो हो, सो हाणे उहे सभु यज्ञ ऐं होम मां पंहिंजो पंहिंजो हिसो ख़ुशी सां हासिल करे तव्हांजो सुमरन कंदा। जॾहिं सभु देवताऊं स्तुति करे चुका तॾहिं पृथ्वी स्त्री रूप थी वराह जी जे साम्हूं हथ जोड़े चयो, ए ज्योति स्वरूप, तव्हां दया करे मूं खे पाताल मां आणे पाणीअ ते क़ाइमु कयो। हाणे दुनिया जा सभु नंढा वॾा जीव पंहिंजा क़दम मूं ते रखंदा, पर तव्हां मुंहिंजो आदर करे मूं खे पंहिंजे ॾंदनि ते खंयो आहे, तंहिं करे मां पाण खे कृतार्थ सम्झां थी। सभई चयो जय वराह भगवान। छाकाणि त तव्हांजे चरणनि जी छांव सॼी दुनिया ते पवे थी ऐं मुंहिंजी छाया तव्हांजे सिर ते पए थी। पर मां हिकिड़ी ॻाल्हि खां ॾाढो डिॼां थी जो कलयुगी आदमी वॾा पापी थी पंहिंजो कर्म ऐं धर्म चङी तरह न कंदा ऐं बुरा कम कंदा ऐं हरि भक्तनि सां दुश्मनी रखी तव्हांजी भक्तीअ खां बेमुख रहंदा। पंहिंजे माता पिता ऐं भाई बंधन सां झगड़ा करे साली ऐं सहुरे सां मोहबत रखंदा। स्त्री पंहिंजे पतीअ सां प्रीत न रखी पर पुरुष खे चाहींदी। आदमी पंहिंजी स्त्रीअ जो पालन न करे वेश्याउनि सां प्रीत रखंदा। पुटु पंहिंजे पीउ जो मरण वीचार करे इहा मर्ज़ी रखंदो त जेकॾहिं ही मरी वञे त संदसि माल मुंहिंजे हथ लॻे त मां वेश्याउनि सां भोग विलास कयां ऐं जुआ करण जो ऐश वठां ऐं राजाऊं पंहिंजो धर्म कर्म छॾे रईत जो माल वठी प्रजा खे दुख ॾींदा। सभु आदमी पंहिंजे खाइण पीअण पहिरण ऐं इंद्रियनि खे सुख ॾियण जी इच्छा रखी पंहिंजे मतिलब जी दोस्ती रखंदा। उन करे कलयुग वासियुनि खे पाण में विरोध रखण करे ॾाढो दुख मिलंदो। प्यारा भक्तऊं, पृथ्वी माता भगवान खे कलयुग जे माण्हुनि जो हाल ॿुधाए थी ऐं वेनती करे थी त मां उन्हनि जे हुअण करे ॾाढी दुखी थींदसि। पोइ पृथ्वी चवे थी त जॾहिं अहिड़ा अधर्मी मूं ते पेर रखंदा तॾहिं मां ॾाढी दुखी थींदसि। उन करे तव्हांखे रक्षा करणु घुरिजे। ही ॻाल्हि ॿुधी वराह जी चयो त ए पृथ्वी, तूं उन्हनि खां न डिॼ। जॾहिं अधर्मियुनि जे पैदा थियण सां तोखे दुख थींदो तॾहिं मां सुरगुण अवतार वठी अधर्मियुनि खे मारे तोखे सुख ॾींदसि। ईअं चई वराह जी वेंकट ॾांहुं हलियो वियो ऐं देवताऊं पिणु पंहिंजनि पंहिंजनि लोकनि ॾांहुं रवाना थिया। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 19 अध्याय संपूर्ण थियो।
अगरि तव्हां सभिनी हरी भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरी भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।